भलाई जो सड नंगर भी तव्हांखे मुफ्त में मिलंदो नंगर भी मुफ्त में 3 वक्त मिलंदो ऐं साईं मुंहिंजा तरबियत भी मुफ्त में अल्लाह जो ज़िक्र रात ॾींहुं सुबुह शाम रुॻे तव्हां यार जी ये 10 ॾींहं तूं रही ॾिस पूरी ज़िंदगी तोखां ये 10 ॾींहं इंशाअल्लाह कोन विसरंदा जे इते वेठे तूं मदीने जा मंज़र पियो ॾिसी सौदो सस्तो आया महांगो आ सुभान अल्लाह पो इने ॾहे में शरीक थिबो इंशाअल्लाह अध खंड आहे बाकी अध बि बे भेरे गारंटी दियो तहां जेरा हुंदो बे भेरे इंदड़ सां अल्लाह खैर कंदो तहां जिंदगी जी गारंटी दियो जेरा हुंदो बुधायो साल जी गारंटी हुजे जे वट मुके लिखी जे सही मां साल चेरो हुंदुस आहे गारंटी हां अरे जिंदगी ते यार भरवसो ही कोने खबर ना है भला जेकॾे चंगे कम में चंगी गाल में चंगे रस्ते में तुझा 10 ॾींहं गुज़रिया तो ये 10 ॾींहं तुझे पूरी जिंदगी जे गुनाहन जो इंशाअल्लाह कफारो करजे रब राज़ी थींदो मदीने वारो साईं राज़ी आमीन अल्लाह आमीन अल्लाह पो इने 10 में शरीक थिबो इंशाअल्लाह हिकड़ो बेरो वरी कुर्ब जा हथ खणो वञे माशाअल्लाह स्कोर वधी वियो अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह शरीयत में 3 भेरा न हिकड़ो भेरो हथ खणाई अन्या भी कुछ वध्या है बाकी जेके रहियल आहिनि उन्हनि जे लाइ आख़िर में दुआ घुरूं अलाह सी उन्हनि जे मन में विझे फ़ाइदो तव्हांजो आहे मुंहिंजो कोन्हे फ़ाइदो तव्हांजो आहे फ़ाइदो भलाई तव्हांजी आहे सिखंदो पिराईंदो दीनदार थींदो सालिह थींदो तव्हांजो फ़ाइदो आहे ऐं ही फ़कीर तव्हांजे लाइ दुआगू मदीना मुनव्वरा मां तव्हांजे लाइ दुआउनि जा ढेर खणी आया समझो पूरो महीनो अल्हम्दुलिल्लाह कुछ ॾींहं घटि महीनो मदीना मुनव्वरा में हाज़िरी हुई ऐं जेॾी महिल बि हाज़िरी जे लाइ वेंदो हुउसि उन महिल सोने जे साईं जी बारगाह में उहा जाइ जंहिंखे मवाजह सॾिबो आहे छा सॾिबो आहे मवाजह जी माना आहे तू बदू रूबरू मिलण जी जॾहिं मां पंहिंजे प्यारे पैगंबर सोने लजपाल नबी जे दर ते हाज़िर थींदो हुउसि 10 में शरीक थियण वारनि जे लाइ दुआ ज़रूरु कयो ऐं उन्हनि जे लाइ हबीबनि वटि ख़ुसूसी इनायतुनि जे लाइ अर्ज़ कयल इन वधीक मां इन रस्ते खे इन ॻाल्हि खे खोलण नथो चाहियां बाकी जेको समझ वारो हूंदो सो इंशाअल्लाह समझ मां अर्ज़ इहो थो कयां तुंहिंजो फ़ाइदो तुंहिंजी भलाई आहे ऐं मुंहिंजो को बि ग़र्ज़ कोन्हे सवाइ अल्लाह ऐं हुनजे हबीब खे राज़ी करणु 10 ॾींहं यको ॻाल्हाइणु 10 ॾींहं यको रोज़ानो 6 मजलिसूं थींदियूं 2 कलाक 2.5 कलाक रोज़ानो हिकिड़ी मजलिस में 6 मजलिसूं मुंहिंजे लाइ तकलीफ़ दे हूंदो महिनत हूंदी पर मुंहिंजो ॿियो को ग़र्ज़ कोन्हे सिर्फ़ अल्लाह ऐं हुनजे राज़ी करणु हबीब जे राज़ी करणु ऐं तव्हांजे फ़ाइदे जे लाइ तव्हांजे भलाई जो सॾु आहे छो त अॼुकल्ह फिस्क फुजूर बेहयाई आम थी वई आहे माण्हुनि खे ख़बर न आहे अल्हम्दुलिल्लाह सोबत में आया दाढ़ी बि रखियूं पटको ॿधूं पर इहा ख़बर कोन्हे त निमाज़ छा आहे रोज़ो छा आहे हक़ हुक़ूक़ कहिड़ा आहिनि ज़ाल जा हक़ कहिड़ा आहिनि पीउ जा हक़ कहिड़ा आहिनि अम्मा जा हक़ कहिड़ा आहिनि जिंदगी कीअं गुज़ारजे हलाल छा आहे हराम छा आहे जाइज़ छा आहे नाजाइज़ छा आहे या का ख़बर कोन्हे का उन जे लाइ इहो 10 ॾींहंनि जो तरबियती प्रोग्राम रखियो वियो आहे तव्हां शरीक थींदो इंशाअल्लाह ताला अल्लाह राज़ी थींदो अल्लाह जो हबीब राज़ी थींदो मदीने वारे साईं जी निगाह करम थींदी इंशाअल्लाह बेड़ा पार थी वेंदा ही किताब आहे इमादुद्दीन जेको निमाज़ जा फ़ज़ाइल ऐं मसाइल आहिनि इहो 9 एडिशन छपजी आयो आहे ऐं ॿियो ही ख़ुतबात महबूब इलाही मुझे सोने मुर्शिदन करीमन जो खुतबो शरीफ है साल जा हर महीने जा खुतबा 4 खुतबा हैं
अल्हम्दुलिल्लाह वडे इश्क ऐं मोहब्बत सां हिकिड़े अल्लाह जे कामिल वली जे लफ़्ज़नि में तव्हां पढ़ंदो ईमान ताज़ो थी वेंदो। इहो ख़ुतबो ईअं बि तव्हां नसीहत तौरु पढ़ी सघो था, जुमे जे ख़ुतबनि में ख़तीब पढ़ी सघनि था। अल्लाह रब्बुल आलमीन जल्ल शानु शार सां सभिनी खे महबूबनि जे दर जी ग़ुलामी नसीब फरमाए, हयाती जा पसा हबीबनि जे दर जी ग़ुलामी में पूरा थियनि। रब करीम मुंहिंजो चवणु तव्हां असांजो ॿुधणु पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए। इंशाअल्लाह सुभाणे ज़ोर निमाज़ खां वठी तरबियती प्रोग्राम शुरू आहे ऐं सुबुह जो इंशाअल्लाह मजलिस थींदी, उन में जेकी नवां दोस्त हूंदा उनखे ज़िक्र जी सम्झाणी थींदी ऐं आख़िरी दुआ थींदी। आख़िरी दुआ त इंशाअल्लाह ताला ॾहे जे इख़्तिताम ते थींदी। ॾहे जे इख़्तिताम ते आख़िरी दुआ ऐं महबूबनि करीमनि को सभई गॾिजी ख़ैरात पिनंदासीं इंशाअल्लाह। रहमत सां झोलियूं भरे मोटंदासीं। आख़िर दअवाना اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين. اللهم صل وسلم وبارك على نبينا محمد وآله وصحبه أجمعين. رب اغفر وارحم أنت خير الراحمين، وانصرنا اللهم أنت خير الناصرين، واحفظنا 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 وأنت خير الحافظين. اللهم لا تدع لنا من مجلسنا هذا، من مسجدنا هذا، من محفلنا هذا ذنبا إلا غفرته، ولا هما إلا فرجته، ولا كربا إلا نفسته، ولا مبتلا إلا عافيته، ولا عيبا إلا سترته، ولا عدوا إلا خذلته، ولا عيبا إلا سترته، ولا عقيما إلا رزقته، ولا رزقا إلا باركته، ولا مسافرا إلا حفظته، ولا ميتا إلا رحمته، ولا غائبا إلا رددته، ولا غائبا إلا رددته، ولا حاجة من حوائج الدنيا والآخرة هي لك رضا ولنا فيها صلاح إلا قضيتها ويسرتها يا أرحم الراحمين. اللهم حبب إلينا الإيمان وزينه في قلوبنا